सिंध समेत पूरे पाकिस्तान में ॿोॾ सबब आयल तबाही त हर कंहिं जे आॾो आहे। केतिरनि ई मामूल जी ज़िंदगी सां जुड़ियल शोबनि ॿोॾ जी मचायल तबाहीअ खे मुंहुं ॾिनो, जंहिं में रेलवे खातो बि हिकु आहे, जेको ॿोॾ सबब मुकमल तौर बंदि रहियो। मींहं बंदि थिया, ॿोॾ जो पाणी लहण लॻो ऐं अला अला करे रेल गाॾी हलण जा आसार जाॻिया ऐं माण्हुनि जी उमेद बि नएं सिर जाॻी त हाणे पंहिंजे पिरी प्यारनि ॾांहुं वञणु सवलो थींदो। पर रेलवे खाते माण्हुनि जी उन्हनि उमेदनि ते रेल गाॾियुनि जा किराया ॿीहण ते वधाए ॼण त ॿोॾ जो वहिकिरो ॿीहर जारी करे छॾियो। रेलवे खाते जे नोटिफिकेशन मूजिब ख़ैबर मेल लाहौर खां कराची AC स्लीपर जो किरायो 11,000 रुपया करे छॾियो आहे। ख़ैबर मेल AC बिज़नेस जो किरायो 8,000, जॾहिं त AC स्टैंडर्ड जो किरायो 4,200 खां वधाए 7,000 मुक़ररु करे छॾियो आहे। ख़ैबर मेल जो इकनॉमी क्लास जो किरायो 3,000 रुपया मुक़ररु कयो वियो आहे। ख़ैबर मेल खां अलावा कराक्रम एक्सप्रेस जो लाहौर खां कराची इकनॉमी क्लास जो किरायो 3,000 रुपया आहिनि। कराक्रम AC बिज़नेस जो किरायो 9,000 ऐं AC स्टैंडर्ड जो किरायो 8,000 रुपया आहिनि। कराची एक्सप्रेस जो लाहौर खां कराची AC स्लीपर क्लास 9,000 रुपया कया विया आहिनि। कराची एक्सप्रेस AC बिज़नेस जो किरायो 5,700 खां वधाए 7,000 रुपया मुक़ररु कयो वियो आहे। कराची एक्सप्रेस AC स्टैंडर्ड क्लास जो किरायो 4,150 खां वधाए 5,000 रुपया, जॾहिं त इकनॉमी क्लास जो किरायो 3,000 रुपया रखियो वियो आहे। इन्हीअ जियां रहमान बाबा एक्सप्रेस लाहौर खां कराची पाक बिज़नेस एक्सप्रेस जा किराया बि वाध जो शिकार थिया आहिनि। इन्हनि किरायनि में वाध सबब जिथे माण्हू रेल हलण जी ख़ुशी मल्हाए रहिया हुआ त ॿिए पासे किराया ॿुधी मायूसी जो शिकार थिया आहिनि। माण्हुनि जी अखियुनि में सवाल आहे त छा ॿोॾ असांजो घटि नुक़सान कयो हो जो हाणे रेलवे किरायनि में वाध करे असांखे लुटियो पियो वञे? छा असां अवाम हुकूमत जी अवाम मुख़ालिफ़ पॉलिसियुनि खे बर्दाश्त करण ऐं हुकुमराननि जा पेट भरण लाइ मुल्क में बचा आहियूं?